कोस्तान मां चूंडियल PPMPA ज्ञानचंद इसराणीअ सिंध असेंबली जे बजट वारे इजलास में कोस्ताननि जे समूरनि मसइलनि ते तफ़सीली खिताब करे रहियो आहे। बजट 2021-22 ते मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो पेश कयो। सभ खां पहिरीं मैडम स्पीकर साहिबा, सलाम कंदुसि पंहिंजी लीडरशिप चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब, अदी फरियाल तालपुर साहबा, CM सिंध सैयद मुराद अली साहब के जो हिन ॾुखी सूरत हाल में हिकिड़ी कोरोना जी वबा, ॿियो फेडरल गवर्नमेंट जी वबा, उन जे बावजूदि तारीख़ी बजट पेश कई। मैडम स्पीकर साहिबा, सिंध जी मौजूदा बजट असांजे पार्टी जे चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे मंशूर जी अक्कासी करे थो। असांजो जीअण मरण अवाम सां गॾु आहे ऐं रहंदो। अहिड़नि हालतुनि में अवाम दोस्त बजट पेश करण ते ख़ासि करे सिंध जे वज़ीर आला साहब जी वॾी कामयाबी आहे। बजट में को बि नओं टैक्स न लॻो। मैडम स्पीकर साहिबा यकीन सां चवां थो त 2021-22 बजट सिर्फ़ ऐं सिर्फ़ अवाम दोस्त बजट आहे। कोरोना जे आलमी वबा जे बावजूदि बि सिंध हुकूमत अहिड़ी शानदार बजट पेश कयो आहे, सिंध जे अवाम जूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। मैडम स्पीकर साहिबा, थोराइतो आहियां पंहिंजे लीडरशिप जो ऐं CM सिंध जो। मुंहिंजे हल्को PSA-T1 जामशोरो, थाणो बुलाखान ऐं बोलाड़ी में बेशुमार स्कीमूं हिन बजट में रखियूं वियूं आहिनि। 100 कुछ किलोमीटर थाणो बुलाखान ऐं बोलाड़ी जे लाइ रस्ता रखिया विया आहिनि ऐं डिग्री कॉलेज थाणे बुलाखान जे लाइ बि बजट रखी वई है। कल्चर सेंटर थाणे बुलाखान लाइ बि बजट रखी वई है। ड्रेनेज सिस्टम ऐं वाटर सप्लाई जूं स्कीमूं बि रखियूं वयूं आहिनि। इन खां अलावा असांजो हिकिड़ो कोस्तान जो वॾो मसइलो हो। सुपराए खां हिकिड़ो रस्तो निकिरे थो, हुते हिकिड़ो लक अचे थो, चूड़ लक चवंदा आहिनि, थाणे बुलाखान जो माउंटेन पास हो, जंहिंजे लाइ असां चेयरमैन साहब खे रिक्वेस्ट कई। मां हुउसि MP मलिक असद सिकंदर साहब, चेयरमैन साहब जी महिरबानी, CM साहब जी महिरबानी, असांजे लीडरशिप जी महिरबानी सां उन जे लाइ 446 मिलियन हिन बजट में रखिया विया आहिनि। इहे कोस्तान में इन जबल जे ठहिण सां तमामु घणी आसानी थींदी ऐं इन लक ते हेवी ट्रक, हेवी बस का बि चढ़ी न सघंदी। काफ़ी हादसा थींदा हुआ। इन स्कीम बजट में अचण सां असांजे कोस्तान में तमामु ख़ुशीअ जी लहर छायल आहे ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त जेके माण्हू चवनि था पीपल्स पार्टी कमु न कयो आहे, आउं त चवां थो जेकॾहिं कमु कयो आहे, तरक़ियाती कमु कया आहिनि या नौकरियूं ॾिनियूं आहिनि त सिर्फ़ु पीपल्स पार्टी ई ॾिनियूं आहिनि। इन खां अलावा कंहिं बि कोन ॾिनियूं आहिनि। ख़ुशहाली जेकॾहिं ॾिनी आहे त पीपल्स पार्टी ॾिनी आहे ऐं मूंखे फ़ख़्रु आहे मुंहिंजे पार्टीअ ते जो आउं अक़लियत जो माण्हू थी करे जनरल सीट ते चूंडियो आहियां। इहा मुंहिंजी पीपल्स पार्टी आहे। इहो मुंहिंजे लाइ वॾो फ़ख़्रु आहे। मैडम स्पीकर साहिबा, तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को चेयरमैन प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब जे तरफ़ां कोस्तान जे लाइ दरावत डैम जो बहितरीनु तोहफ़ो ॾिनो वियो, पर वफ़ाक़ी गवर्नमेंट जे नाअहलीअ सबबि कोस्तानी माण्हू इन मां को ख़ासि फ़ाइदो हासिल करे न आहिनि सघिया ऐं उन डैम जो इफ़्तिताह बि प्रेसिडेंट साहब आसिफ अली ज़रदारी साहब कयो।
जॾहिं त समूरे कोस्तान मां जेको पाणी अचे थो आयल पाणी बरसातुनि जो, उन जो पाणी जॾहिं नए ॿारण खां वठी पोइ दरावत डैम में जॾहिं जमा थिए थो, एतिरो पाणी जमा थिए थो, आउं सिंध गवर्नमेंट खां पुरज़ोर अपील कंदुसि त इन डैम मां कोस्तान जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खे पीअण जे पाणी जूं स्कीमूं ॾिनियूं वञनि। आउं सम्झां थो दरावत डैम जी एतिरी कैपेसिटी आहे जो कोस्तान जी हज़ारें एकड़ बंजर पियल ज़मीन इन पाणीअ मां आबाद थी सघे थी। कोस्तान जे हारियुनि ऐं ज़मींदारनि खे सब्सिडी ते सोलर ट्यूबवेल ऐं ट्रैक्टर मुहैया कया वञनि, जीअं कोस्तान जी ज़राअत खे हथी वठराए सघिजे। कोस्तान जो टेल्को हेडक्वार्टर थाणो बुलाखान, जिते वाहिद पाणीअ जी वाटर सप्लाई स्कीम आहे, जेका 40 खां 50,000 रखंदड़ शहर लाइ काफ़ी न आहे। आउं सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश कंदुसि त इन स्कीम खे अपग्रेड करे 5 इज़ाफ़ी ट्यूबवेल ऐं समूरी स्कीम खे सोलर सिस्टम ते कन्वर्ट कयो वञे। मैडम स्पीकर साहिबा, थर जीअं कोस्तान जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पीअण जे पाणीअ लाइ सोलर ट्यूबवेल ऐं आर ओ प्लांट ॾिना वञनि, जीअं कोस्तानी माण्हुनि जे एंजन ऐं तकलीफ़ुनि खे घटिताई थी सघे। कोस्तान जे ॾूरनि इलाइक़नि में नंढा नंढा डैम जोड़िया वञनि, जीअं पाणीअ खे वधि खां वधि स्टोर करे ॾुकार जी मौसम में कमु आणे सघिजे। मैडम स्पीकर साहिबा, असांजे कोस्तान मां गैस निकिरे थी। असांजा वॾा शहर आहिनि कोस्तान जा। हिकिड़ो सेंटर में शहर आहे अली मुराद बारी जो, उनजे साम्हूं गैस जी लाइन वञे पई, ऐं सम्झा 1 किलोमीटर फ़ासिले ते आहे। उहो ॻोठ बि बिजली खां महरूम, पंहिंजो लाइट सुई गैस खां महरूम आहे। मॉल आहे, वॾो शहर आहे, उते बि सुई गैस कोन्हे। करचात में सुई गैस कोन्हे, टोंग में सुई गैस कोन्हे। बिजलीअ जो हज़ार आहे, बिजली हमेशह बंदि रहे थी। लाइनूं पुराणी थी वियूं आहिनि, थंबा पुराणा थी विया आहिनि। 50-50 किलोमीटर ते डिघियूं लाइनूं आहिनि। बरसाति पवे थी, तूफ़ान पवे थी, त उहो लाइनूं कटिजी किरी थियूं वञनि। उन खां पोइ महीनों उन्हनि जी रिपेयरिंग नथी थिए। फेडरल गवर्नमेंट सरासर ज़ुल्म करे रही आहे। इन लाइ आउं हिते एनर्जी मिनिस्टर साहिबु वेठो आहे, उनखे गुज़ारिश कंदुसि त कुझु इन में असांजे लाइ कुझु मदद कनि, जीअं इन खे सुधारो आणे सघनि। जीअं लाइट बरसाति पवे त माना लाइट छुटी न, उन जे लाइ कुझु कयो वञे। मैडम स्पीकर साहिबा, आउं थोरो हेल्थ ते, पंहिंजे तक जे हेल्थ जे मसइलनि ते ॻाल्हाईंदुसि। कोस्तान जो तेलको थाणो बुलाखान, हिन तेलके में हिकिड़ी वाहिद अस्पताल आहे, तेलका अस्पताल। ॾूरनि इलाइक़नि में खां माण्हू हिते ईंदा आहिनि। मुंहिंजे हल्को कोस्तान जी एराज़ी जेका आहे 5367 स्क्वायर किलोमीटर। उन सॼे तेलके में हेडक्वार्टर में हिकिड़ी अस्पताल आहे। आऊं मिनिस्टर साहिबा खे, असांजी भेण वॾी खे इहो अर्ज़ु कंदुसि त ही मुंहिंजूं कुझु पॉइंटूं आहिनि, ऐं CM साहिब खे बि गुज़ारिश कंदुसि इहे मसइला असांजे कोस्तान में हल थियनि। जीअं त हाणे हिन तिलके अस्पताल में को बि स्पेशल कैडर डॉक्टर मुक़ररु न आहे। सभु पोस्टूं ख़ाली आहिनि। गाइनालॉजिस्ट कोन्हे, आर्थोपेडिक कोन्हे, सर्जन कोन्हे, आई स्पेशल कोन्हे, चाइल्ड स्पेशल कोन्हे। वाहिद मेटर्निटी होम ऐं ऑपरेशन थिएटर जेके फंक्शनल न आहिनि। इन खां अलावा 6 बेसिक हेल्थ यूनिट आहिनि। बेसिक हेल्थ यूनिट सरीक, बेसिक हेल्थ यूनिट थाणो अहमद खान, बेसिक हेल्थ सेंटर दमाज। तमामु इम्पॉर्टेंट आहिनि कुझु शयूं। मोल, तोंग, आरब खान, इन्हनि खे अपग्रेड करे रूरल हेल्थ सेंटर जो दर्जो ॾियण सां गॾु इन्हनि जी ASNE पिणु मंज़ूर कई वञे, ऐं उते 24 कलाक डॉक्टर ऐं एम्बुलेंसुनि जी हाज़िरी खे यकीनू बनायो वञे। मेल फीमेल डॉक्टर ऐं ॿियो स्टाफ मुक़ररु कयो वञे। थर जीअं कोस्तान में मुक़ररु डॉक्टर ऐं ॿिए अमले खे हार्ट एरिया अलाउंस ॾिनो वञे, जीअं डॉक्टर ऐं ॿिए स्टाफ जी खोट खे मुंहुं ॾेई सघिजे।
नूरियाबाद जी 30 बेड हॉस्पिटल है, डॉक्टरनि जूं ख़ाली पोस्टूं पयूं आहिनि, इन्हनि खे जल्द खां जल्द भरियो वञे। कुछ डिस्प्लिन में BHUs जूं बिल्डिंग्स मुकम्मल त थी वियूं आहिनि, पर उनमें का बि सहूलियत मौजूद न आहे। गवर्नमेंट डिस्पेंसरी मेंदा पलारी, मूसा छोरो, आज़ाद गबूल, दीन मोहम्मद हकलाणी शामिल आहिनि। इन जी SNE मंज़ूर न थियण करे बंदि पियल आहिनि। टाइम कंप्लीट थी वियो आहे तव्हांजो। हाणे 2 मिंट सिर्फ़ु वठनि थोरो एजुकेशन ते। टाइम कंप्लीट थी वियो आहे तव्हांजो। जी 2 मिंट आदि 2 मिंट आदि एजुकेशन जी 2 मिंट 2 मिंट आदि कोस्तान एजुकेशन जो 160 प्राइमरी स्कूल आहिनि, जिन मां 64 स्कूल बंदि आहिनि, छो त ॿाहिरि जा उस्ताद सहूलियत ॾियण जे करे पहुची नथा सघनि। असांजा लोकल नौजवान तइलीम न हुअण करे गुरबल टेस्ट पास करे नथा सघनि। मुंहिंजी सिंध गवर्नमेंट खां गुज़ारिश आहे, नीड बेसिस ते लोकल इंटर पास उस्ताद भर्ती कया वञनि, जीअं बंदि पियल स्कूल जल्द खां जल्द खोले सघजनि। महिरबानी अदी, महिरबानी। Thank you. थैंक यू। जीए भुट्टो, जीए पाकिस्तान जिंदाबाद। शाहनवाज वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस थाणो बुलाखान। रिपोर्ट कोहिस्तान।